जलसे शान इमाम अली मकाम ऐं उन सां गॾोगॾु मियां मंज़ूर अहमद हकड़े उन जी नियाणी अल्लाह जो क़ुरान करीम पढ़ी पूरो कयो। उन ख़ुशीअ में हिन अल्लाह जे नेकवाने अल्लाह जे ज़िक्र जी मुझे महबूब रहमतन लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुरूद जी आले रसूल सां मोहब्बत ऐं अक़ीदत जी ऐं पंहिंजे नियाणीअ जे क़ुरान करीम पूरे थियण ते अल्लाह रब्बुल आलमीन जो शुक्रानो अदा करण जी गर्ज़ सां अॼु हीअ महफ़िल सजाई आहे जंहिंमें अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे शिरकत जो मौक़ो अता फ़रमायो आहे। अज़ीज़ दोस्तों, जॾहिं कंहिं बि माण्हूअ जो बचिड़ो उहा नियाणी हुजे या पुट हुजे, मां ऐं पीउ जॾहिं पंहिंजे बचिड़े खे अल्लाह रब्बुल आलमीन जे क़ुरान करीम पढ़ाइण लाइ कहीं कहीं जगह ते दाखिल कंदा आहिनि, उन ॾींहं खां वठी करे जेसिताईं उहो बचिड़ो अल्लाह जो क़ुरान पूरो करे तेसिताईं उन बचिड़े जे मथां त जेके महिरबानियूं थींदियूं आहिनि उन जो ज़िक्र थींदो, लेकिन उन बचिड़े या नियाणीअ जे अबे ऐं अम्मा जे मथां जेके अल्लाह ताला जा ख़ासि करम थींदा आहिनि, जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम फरमायो, खोड़ माण्हू हूंदा जंग में शहीद थियण वारा, उन्हनि खे बि मथे ते अल्लाह ताला सुहिणा ताज पाराईंदो। अल्लाह जा नेकबाना जन पंहिंजूं पूरियूं ज़िंदगियूं अल्लाह ताला जी याद में आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मोहब्बत ऐं प्यार में गुज़ारियूं, उन्हनि खे बि अल्लाह ताला महशर जे मैदान में ॾाढो परे परे खां पधरो रखंदो, सुहिणो बनाईंदो। लेकिन हिकिड़ा अहिड़ा माण्हू हूंदा जन ज़िंदगीअ में को वॾो जिहाद बि न कयो हूंदो, ज़ाहिरी तौर ते उन्हनि इबादतुनि ऐं रियाज़तुनि में राति ॾींहं बि न गुज़ारी हूंदी, बस निमाज़ूं पढ़ियूं हूंदा, सादड़ा हूंदा, लेकिन उन्हनि जे मथड़े ते जॾहिं सुहिणा सुहिणा सोना ताज हूंदा त अल्लाह जे दरबार में फ़रिश्ता ॼाणण जे बावजूद अर्ज़ कंदा त मुंहिंजा करीम रब हिननि जे मथां हेॾी महिरबानी, अल्लाह जे दरबार मां ऐलान थींदो त ही उहे मां अल्लाह जा बाना ऐं बानड़ियूं आहिनि जन पंहिंजे बचिड़नि खे मां अल्लाह जे क़ुरान ऐं दीन पढ़ण जे लाइ दीन जे हवाले कयो हो। सुभान अल्लाह। दुनिया जा कम पोइ ते कयो त बनीअ जो कमु सीड़जी वियो 2 कलाक त मिड़े ख़ैर आहे, इहे लाउड खे हलाईंदा कमु कीअं हलंदो, असां अॻे ई थका पिया हूंदो, लाउड हलो त नहीं थका छॾियो। दोस्तों, हिकु पीउ सोचो जेकॾहिं बनीअ ते मुंहिंजो 2 कलाक कमु लेट थियो त परवाह नाहे, पर बच्चो मुंहिंजो रब जो क़ुरान पढ़ी अचे, हेॾे तवजह कयो, बसि ठीकु आहे हुन जो कमु आहे। असांजी उही मशीन थोरी ढरी आहे, रही खुई ढरी वरी लाउड वारे करे छॾी, तवजह कयो। अज़ीज़ दोस्तों, हिकु पीउ इहा तमन्ना कई
तो मुझे बनी जो कम 2 कलाक लेट थियो त खैर आ पंहिंजे सिर ते वसाई इन जे लाइ त मुंहिंजो बच्चो रब जो क़ुरान पढ़ी वठे छाजे लाइ वसाई अदा त मुंहिंजो बच्चो रब जो क़ुरान पढ़ी वठे जॾहिं हिकु पीउ इहा तमन्ना कई ऐं हिकु माउ इहा सोच कई त लटा कपिड़ा मां पाण थी धोआं पर मुंहिंजी न्याणी घर जे कम करण जे बजाय अल्लाह जो सुहिणो क़ुरान करीम पढ़ी अचे त सुभाणे महशर जे मैदान में अम्मा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जे आलो मां सुरखरू थी करे ऐं अर्ज़ कयां मुंहिंजे महबूब जी पाक दामन बचड़ी मुंहिंजे न्याणीअ बि अल्लाह जो क़ुरान पढ़ियो सुभान अल्लाह मुझा दोस्त अजीज ये दाज जॾहिं आखिरत में मिलंदा तव्हां सां इन पासे तवज्जो न कंदा पंहिंजे औलाद खां इहो त ज़रूर रोज़ पुछंदो बनी ते वई या न वई ज़मीन जो कम कई या न कई न्याणी खां माउ पुछंदी आहे मानी पचाई या न पचाई घर जो थियो या न थियो पर कॾहिं बचन इहो बि पुछंदा त अल्लाह जी क़ुरान जी तिलावत कई थई या न कई अल्लाह जी नमाज़ पढ़ी थई या न पढ़ी थई मुसलमानो रुगी तकरीर ॿुधण काफ़ी न आहे लेकिन उन्हनि जे मथां ज़िंदगीअ में अमली कदम रखण जी ज़रूरत आहे इंशाअल्लाह ताला मुख्तसर टाइम जे अंदर जरूर तव्हांखे ॿ-4 ॻाल्हियूं ये आजिज़ ॿुधाइण चाहींदो ऐं अहम ॻाल्हियूं ॿुधाईंदो इंशाअल्लाह ताला त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हे जेका तव्हां सां जी अक़ीदत आहे हे जेका तव्हां सां जी मोहब्बत आहे मुंहिंजा दोस्त उहा अल्लाह ताला असां तव्हां जे लाइ दुनिया आख़िरत में सुख फरमाए केतिरी बि दौलत तुंहिंजी तोड़ींदे हुजे यादि रखी छॾ तुंहिंजे मरण खां तुझे कम जी ना है केतरी भी तुझी जायदादों हुजन तुझे मुझे खानो तुझे कम जो ना है और मुझे मदीने जे साईं फरमायो कह फरमायो मदीने जे मीर फरमायो त ओ शख्स मरे नथो जे जो औलाद सालिह कोई ते मौजूद जे जो बचड़ो अल्लाह जे क़ुरान जी तिलावत करण वारो मौजूद जे जी न्याणी अल्लाह जो क़ुरान पढ़ी रही आहे उहे माउ ऐं पीउ दुनिया छॾण जे बावजूद वरी बि दुनिया में मौजूद आहिनि छो त उन्हनि जे नेकिन जो सिलसिलो बंदि नथो थिए बचड़ो नमाज़ पढ़ी थो चवे या अल्लाह मुंहिंजे बाबे जी पार हुजे न्याणी नमाज़ पढ़ी थी चवे या अल्लाह मुंहिंजे अमड़ जी पार हुजे ओ मुंहिंजा दोस्त इहा शइ तुंहिंजे कम जी आहे इहा शइ तुंहिंजे लाइ भली आहे लेकिन हिकिड़ी ॻाल्हि यादि रख आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये भी फरमायो त क़यामत जे ॾियारे हिकिड़ी औरत घर जा खोड़ सारा भाती जहन्नम में वठी वेंदी हिकिड़ी औरत घर जा भाती जहन्नम में वठी वेंदी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह कहिड़ी मुंहिंजे आका फरमायो उहा औरत जे बचपन में अबे अम्मा उनके दीन जी तालीम न ॾिनी उनके क़ुरान जी तालीम न ॾिनी समझदार थी भाइर पे ख़याल न कयो वॾी थी वई शादी थी वई मुड़स बि तवज्जो न ॾिनो ससु सहुरे बि तवज्जो न ॾिनो जॾहिं क़यामत जे ॾियारे उनखे पकड़ थींदी त अर्ज़ कंदी मौला मां हिकिड़ी छो मां त नंढड़ी हुयसि अम्मा पानी पचाइण सेखारी पे अम्मा मूंखे नमाज़ पढ़णु कान सेखारी अम्मा भरियो भरियो सेखारियो अम्मा नमाज़ न सेखारी अम्मा घर जो कम सेखारियो अम्मा नमाज़ कान सेखारी मौला मुंहिंजो कयो हुआ ॾोह जे माउ जो हुकुम थींदो वठी हिन जे माउ खे अर्ज़ कंदी मौला मुंहिंजे बाबे मूंसां भलाई कान कई मुझे बाबे भी लटा कपड़ा वठी ॾिना मुंहिंजे माउ खां पुछे पियो घर जो करे थी
दिया नथी करे कदे मुझे बाप का पूछो तो मुझे अमर खान ये पूछे मुझे न्याणी नमाज पढ़ी थी पढ़े मुझे न्याणी कुरान करीम जो सबक वठण मस्जिद में वजे थी नथी वजे घुरायो उन जे पीउ के वो कंध हेठ करे बीहंदो वडे भाउ जी शिकायत करी कल्याणी वडो भाउ जी विंदो मुर्स जी शिकायत करी मौला शादी खां बाद अगर कपड़ा मुर्स जा पहल न थोंदी हुयस सख्ती कंदो हो अगर उन जी खिदमत न कंदी हुयस सख्ती कंदो हो अगर उन जी ख्वाहिश न कंदी हुयस सख्ती कंदो हो मौला पुछेस त कदे मूसा कुरान ऐं नमाज अदा करे सख्ती कई वठी अचो जे मुर्स के वठी वडा मुर्स के सस सहुरे जी शिकायत कंदी ओ मुसलमानो हिकड़ी न्याणी अबे के अकेले इंदी भा के अकेले इंदी अम्मा के अकेले इंदी मुर्स के अकेले इंदी सस के अकेले इंदी सहुरे के अकेले इंदी हम तो डूबे के सनम को साथ लेकर पाण तो विंदी पर शर्मिया भाती को वठियो विंदी पर इन जगह ते जेडी मन हिकड़ी ओहा न्याणी या हिकड़ो ओ बचड़ो जने कुरान करीम न पढ़ियो आ जने हुकुम थींदो उन मासूम बचड़े जेला उन मासूम न्याणी जेला नके जन्नत ने मोकलियो अर्ज कंदी मुंजा मौला जन कुरान करीम पढ़ण जे करे अज मुखे जन्नत जे तरफ मोकलियो तो वजे यो कुरान करीम मुखे पढ़ाइण वाली मुंजी चीज अम्मा है ताकीद करे निंद्र मां उतारी दी हुई सोरी निंद्र मां उतारी दी हुई कंद पहट कंदी हुई मस्जिद में मोकलिंदी ही मौला वडो किरदार मुझे अम्मा जो हुकुम थींदो हिन जे अमर खे भी जन्नत ने मोकलियो वरी अदी मौला मुझे बाप साईं जो वडो किरदार आ मुझो बाप साईं सवेल के उठारे चंदो हो बचड़ी वञी कुरान जी तालीम वठिया वञी कुरान पढ़िया बाहर वञंदो हो पुछंदो हो बचड़ी अमड़ी दे खबर नमाज पढ़ी थे न पढ़ी पे मौला मुझे बाप जो भी किरदार आ हुकुम थींदो जे बाप खे भी मोकलियो जन्नत में एड़े नमूने सा भा जो किरदार नसीबी चौंदी मौला मुझो नेक सालिह मुर्स भी हुयो खुद भी नमाज पढ़दो हुयो मुखे नमाज ताकीद कंदो हुयो हुकुम थींदो जे जो मुर्स खे भी जन्नत में दोस्तो तवज्जो कर हिकड़ी न्याणी या हिकड़ो पुटड़ो जने नेक तो थे तो खुद भी जन्नत में वञी रहियो आ घर जा छभाती को वञी रहियो आ पर मुझा दोस्त अगर अहे बच्चे के तो कुरान करीम जो हाफिज बनायो तो मुझे मदीने जे घोट फरमायो मुझे आका फरमायो तो वो खुद तो जन्नत में विंदो पर दह घर जा भाती बिना हिसाब जे जन्नत में वठी विंदो ऐं उन जे जन्नत जो मकाम छा हूंदो अल्लाह फरमाइंदो कुरान पढ़ंदो वञ जन्नत ते चढ़ंदो वञ जिथे वञी तंग करी उहो तुंहिंजो मकाम आ ओ मुझा मुसलमान भा पंहिंजे न्याणी खे कुरान पढ़ा पंहिंजे बचड़नि खे कुरान पढ़ा इहो तुंहिंजे लाइ दुनिया में ई भलो थई जेॾी महिल मौत तुंहिंजे मथां ईंदो इहा दुनिया कान ईंदी इहा दौलत कम कान ईंदी पर जे न्याणी तुंहिंजी कुरान पढ़ियल हूंदी त मथो वही कुरान जी तिलावत कंदी जवाब ॾे हाय हाय मौलवी आशिक़ कोन जे तुंहिंजे मथां कुरान पढ़ंदो या मुझा दोस्त अजीज मुदकारी सनस रचे कुरान पढ़ंदो या को बियो मौलवी अचे तुझे घर में तुझे मथा कुरान पढ़ंदो उन महल में सकरात जने मथो ईंदी आ मौत जी मुश्किल छड़ी आ ॾाढी घड़ी आ अल्लाह ताला दुआ करो तो अल्लाह इया घड़ी आसान फरमाए अजीज दोस्त इस महल में अगर तुझे मथा कुरान पढ़ंदी त तुझी न्याणी कुरान पढ़ंदी अगर कुरान पढ़ंदो त तुझो पुट पढ़ंदो अगर कुरान पढ़ंदी तुझी ज़ाल पढ़ंदी तुझा घर जा बच्चा पढ़ंदा पढ़ाई देन त पढ़ंदा जेकॾहिं न पढ़ाई देन उन महिल रड़ी वञे त अचे को यासीन पढ़े अचे को कुरान पढ़े हिकु अमीर शख्स हुयो जंहिंखे अल्लाह हिकिड़ो पुटड़ो ॾिनो हो उन पंहिंजे पुट खे पैसे जो पावर हुयो दौलत जो ज़ोर हुयो आला स्कूल में तालीम ॾियारी वियो बच्चो भी सही हुयो पढ़ंदो वियो आखिर बच्चो भी वञी कहे मंज़िल ते डिग्रियूं हासिल करे पहुतो जेॾी महिल पीर जे मथां मुश्किल घड़ी अचे वई मौत जी घड़ी अचे वई सदो कई त मुंहिंजो बच्चो काने वियो बच्चो अचे वियो बच्चे खे चई वारो कर मां ॾाढो मुश्किल में मुंहिंजे मथां यासीन कुरान करीम जी पढ़ बच्चो बच्चे तो बाबा इहा यासीन वरी छा
बच्चे के चवे तो कुरान पढ़ बाबा यो कुरान केड़ो आ बच्चो बच्चो डिग्रियों खड़ी पांजे बीए तो अचे बाबा तो के ही डिग्रियों पढ़ाई हन जेडी मला बच्चे ही पांजे बच्चे जो डिग्रियों दिसी सारो कतार रोड तो शुरू करे पी जो रोते 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 परवास दी तो वजे वो बच्चो पी के दफन को तो करे मेरी बेटी पांजे डिग्री के सारे दीदी रही तो छदे चवे तो डिग्रियों मुझे केड़े कम जो जेके मुझे बाबे जे पछाड़ी भी कम अची नसीब मुझा दोस्त दुनिया जी डिग्रियों तुझे कम जो आहिन लेकिन फकत दुनिया हासिल जेला कुरान करीम जी डिग्री हुआ है जेका तो दुनिया में भी इज्जत जारी दी कब्र में भी इज्जत जारी दी हशर में भी इज्जत जारी दी पाण भी कुरान पढ़ो पांजे बच्चन के भी कुरान पढ़ायो मैं मंसूर अहमद तो के मुबारक जो अल्लाह ताला जे ज़ात तुझे न्याणी के कुरान करीम नसीब कयो मां तो पूछा कुरान करीम में हरफ के फराहत सोच सही मुसलमान तो नठड़ी न्याणी के कुरान पढ़ाए छयो नठड़ी न्याणी जो अमल के जेला है तू केडो भी गुनाहगार हो जो लखे करोड़े हरफ कुरान जा तुझे न्याणी तिलावत करे पढ़या हिकड़े हरफ के 20 दफा तिलावत कई मुझे सोने मदीने जी मीर फरमायो अल्लाह ताला हिक हरफ जे एवज 10 नेकी दुआ हिक हरफ जे एवज 10 गुनाह माफ कर दुआ ए मैं मंसूर अहमद तुझी न्याणी का मासूमा इन जो नेकियों तुझे खाते में इन जा गुनाह भी तुझे खाते में पर तुझे मासूम न्याणी जो कुरान पूरो कयो आज तो के ही फकीर आशिक ताहिर की मुबारक थोले तुझे घरवार के मुबारक की फकीर आशिक थोले पर जो अर्श जा फरिश्ता भी तो के मुबारक लींदा हुंदा तुझे बच्चन के मुबारक लींदा हुंदा छो तो तुझे न्याणी रब जो कुरान पढ़ी पूरो कयो मुसलमानो पांजे बच्चन के कुरान जी तालीम लियो पांजे बच्चन के कुरान पढ़ायो जने तुझा बच्चा कुरान पढ़ंदा मां तमा का तो पूछा रब जो कुरान छा तो चवे वननज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफा व रहमतुल लिल मुमिनीन कुरान रहमत बचड़ी घर में सबक याद करे अल्लाह जी रहमत ओहो कुरान तुझे बचड़ी पढ़ियो जे कुरान सा आले रसूल प्यार कयो सुभान अल्लाह करबला जे मैदान जे अंदर मैदान करबला जे अंदर आले रसूल सा प्यार करन वाला अजो मैदान करबला का जिक्र शुरू पियो कया मैदान करबला जे अंदर दुनिया की तारीख तो जे यादो दुनिया जा मुअर्रिख तो जे यादो बेशक सच्ची मुहर्रमुल हराम का पानी बंदा अठिया था पानी बंदा नहीं दे पानी बंदा नहीं दे पानी बंदा ओ मुसलमान रुगी 15 कलाकन जो रोजो रखी दकड़ी टंगुन में रखण वाला गौर कर करबला जे मैदान में फकत आले रसूल न होया पर असहाबे रसूल जा बचड़ा पे मौजूद होया केतर सहाबन जा बचड़ा मौजूद हन जेके इमाम यानी सा प्यार करने वाला हन मोहब्बत करने वाला हन अजीजन में ट्रिनिटी हन जी उन्याई भूख चौथे दी जी भूख चौथी रात आईया तो का पूछा तो पूरी दुनिया जे तारीख के आडो रखो पूरी दुनिया जे तारीख के आडो रखो जदे नहीं मुहर्रम व हराम जी रात आईया करबला जी
जी ज़ात नसीब फरमायो जबल जी मथा कुरान जी तिलावत कर जबल साथ थी वींदा अल्लाह जे कुरान जी जे जगह ते तिलावत थींदी आहे रब जे रहमत जो नुज़ूल थींदो आहे एतिरो नुज़ूल थींदो आहे जो इंसान सां गॾु अल्लाह जे फ़रिश्तनि जो नुज़ूल थींदो आहे बाना दुआ घुरंदा फ़रिश्ता गॾु आमीन चवंदा जो रब हर हिक दुआ खे क़बूल करे छॾींदो अज़ीज़ दोस्तों कुरान जो बरकत हुसैनी गाला यजीद से हुसैनी गाला पक्की गाला हथ मथे करते खबर पवे पक्को हुसैनी है ये दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है अल्हम्द के अपना तो ईमान भी हुसैनी है जो गिरने नहीं देते अपने कंधों से जिनको जो गिरने नहीं देते अपने कंधों से जिनको लगता है नबियों का सुनना भी हुसैनी हुसैनी है जान भी हुसैनी है ओ मुझा दोस्त अजीज आले रसूल जे जीवन में आवाज कहिड़ो आयो आहे जवाब ॾे गाला गाला छा जो आवाज आयो हाय हाय करे रड़ियूं करण वारा हाय हाय करे ताहूं करण वारा आले रसूल जो इहो शेवो नाहे अच त मां तोखे ॿुधायां मैदान करबला जे अंदर इमाम हसन जो बचड़ो जो बचड़ो इमाम हसन जो इमाम हसन जो बचड़ो जो नालो इमाम कासिम साईं छा हुआ इमाम कासिम साईं जेॾी महिल जी जल अमर खां मोकिलाईंदो आहे जी जल अमर खां मोकिलाईंदो आहे छा जे लाइ मोकिलाईंदो आहे जो जान जी बाज़ी लॻाइण जे लाइ जान क़ुर्बान करण जे लाइ जेॾी महिल पंहिंजे जी जल अमर खां मोकिलाईंदो आहे सुणे इमाम कासिम जी जल अमा पंहिंजे बचड़े खे टे नसीहतूं कंदी आहे घणियूं नसीहतूं टे नसीहतूं इमाम कासिम सुणे खे उन जी जल अमड़ कंदी आहे कहिड़ियूं टे नसीहतूं कंदी आहे पहिरीं नसीहत सुणे इमाम कासिम साईं खे अमड़ करे रही आहे ओ मुंहिंजा बचड़ा कासिम जी मुंहिंजी अम्मा मैदान में वञी रही आहे अॼु ताज पोशी आल रसूल जी थी रही आहे अॼु ताज शहादत जो पाइण वञी रही आहे केतिरा बि तीर लॻनी केतिरा बि नेज़ा लॻनी अॼु मां तोखे नसीहत थी कयां हाय न कजा हाय न कजा दाह न कजा अम्मा छाजे करे ताकीद पई करी मुंहिंजे इमाम कासिम घोट जी अमड़ पंहिंजे बचड़े खे चवे थी बचा ॾिस साम्हूं यज़ीदी टोला जिन खे दौलत ते नाज़ आहे पंहिंजे हथियार ते नाज़ आहे किथे ईअं न थिए जो तकलीफ़ अचण जे सूरत में मुंहिंजे ज़ुबान मां हाय निकिरी वञे या है निकिरी वञे ऐं हुते खिलण शुरू कनि त सुहिणे अलीअ जो खून अॼु तीरनि नेज़र जे करे ताहूं करे रहियो आहे सब्र खां कम वठिजा
दे रही पीर नसीहत कहिड़ी थी करे ओ मुझा बचड़ा जी मुझी अम्मा मुमा तुझो नालो छा रखियो तुझे बाबे तुझो नालो छा रखियो ओ मुझी अम्मा मुझो नालो रखियो अम्मा कासिम ओ मुझा बचड़ा तोखे खबर त कासिम जी माना छा है हां मुझी अम्मा मूंखे खबर त कासिम जी माना है तक़सीम करण वारो तक़सीम थियण वारो हां मुझा बचड़ा बेशक तक़सीम थियण वारो मता सोची त अजो के दिहाड़े खां तुंहिंजो बाबो बेखबर हुयो बेखबर कोन हुयो अजो के दिहाड़े जी तुझे बाबे के भी खबर ही जरा पंहिंजे बाज़ू में निहार सोने कासिम बाज़ू में निहारियो हे चाहे बच्चा तुझे बाबे जी अमानत जेका अजो के नी हला हो संभाले रखी हुई अजमा तुझे बाह में थी विझा छाजे ला थी विझी बचड़ा इहा अमानत खणी वञ सिधो पंहिंजे आका हुसैन जे कदमन में वञी अर्ज कर आका मां पहिरी तुझे बाह पहिरी सुने अली अकबर घोट खां बि पहिरी मां कुर्बान थियण जे लाइ तैयार आहियां मुंहिंजो दिल पर हुसैन तोखे चवंदो त तूं मुंहिंजे भाउ जी निशानी आहे ईअं न कर मोटाइण चाहींदो जेॾी महिल मोटाइण चाहे आका हुसैन तोखे अम्मा पोइ मां छा कयां सुणी कासिम घोट खे जी जल अम्मा चवंदी आहे अर्ज़ कजां ओ मुंहिंजा आका हुसैन ओ मुंहिंजा आका हुसैन मूंखे मोटाइण जे बजाय हे अमानत मुंहिंजी अम्मा मूंखे ॾिनी आहे जेका मुंहिंजो बाबो हसन पाक मुंहिंजे अमर जे हवाले करे वियो आहे ओ मुंहिंजा दिल पर अॼु पंहिंजे हथड़नि सां खोल अॼु पंहिंजे हथड़नि सां खोल त लिखियल छा आहे जॾहिं सुनो कासिम सुनो इमाम अली मक़ाम इमाम हुसैन जे आॾो ईंदो आहे इमाम हुसैन जे आॾो ईंदो आहे इमाम हुसैन छातीअ सां लाहींदो आहे पंहिंजे दिल पर भाउ हसन सुणे जे निशानीअ खे छातीअ सां लाहे करे गलड़नि ते चुमियूं ॾींदो आहे प्यार कंदो आहे ओ मुंहिंजे भाउ जी निशानी ओ मुंहिंजे दिल पर हसन जी निशानी मां हुसैन जे जान जा घोराहन तमाम मोटी वञो पंहिंजे अमड़ वटि वञी वेहो मां हुसैन पंहिंजे बचड़े खे थो मोकिलियां मां थो वञां त सुणे कासिम जे अखियुनि में लुड़क लड़ी आया ओ मुंहिंजा आका हुसैन ओ मुंहिंजा आका हुसैन मां कीअं मोटी वञां इशारो थो करे करे निहारियो दिल पर हुसैन पुछंदो आहे बच्चा छाहे चवंदो आका मूंखे ख़बर नाहे त छाहे पर मुंहिंजी जी जल अम्मा हाणे मूंखे पारायो आहे मुंहिंजी जी जल अम्मा फरमायो आहे त जे आका हुसैन तोखे मनो करे अर्ज़ कजां मुंहिंजा दिल पर हुसैन हे मुंहिंजे दिल पर बाबा हसन जी निशानी आहे उन ॾसियो हो त जॾहिं मुश्किल खड़ी अचे मुंहिंजे भाउ सुणे हुसैन जे मथां त मुंहिंजे बच्चे खे चइजां त हलियो वञे जे दिल पर मुंहिंजो भाइड़ो मां हसन जी निशानी समझी करे उनखे वापसि करणु चाहे त हीअ मुंहिंजो ख़त उनखे ॾेखारे इमाम हुसैन सोणो ख़त खोलींदो आहे ख़त में लिखियलु हूंदो आहे ओ मुंहिंजा बचड़ा कासिम अॼु मुंहिंजे नंढड़े भाउ सुणे हुसैन जे मथां जान कुर्बान कंदे त मां तुंहिंजो बाबो हसन बि राज़ी त मुंहिंजो मुस्तफ़ा बि राज़ी थी वेंदो मता तुझे सीन में अकाल हुजे मता तुझे सीन में अकाल हुजे करबला जो मैदान को अचानक मिलो वो हादसा मिलो न मुझा दोस्त अजीज जय वक्त में इमाम अली मकाम जय वक्त में इमाम अली मकाम सोने इमाम हसन पाक जो खतरो ॾिसंदो आहे राज़ी थींदो आहे मां तो खां तो पुछां आवाज तो जे ये लगे अजीज़ान ने मन तवज्जो कयो इश्क जी इश्क वारन खे खबर
किसो केड़ो हली रहियो आहे यकीन कयो गालियूं मां तो कया रुगी अखियूं ईअं तो कयां त महसूस तो थे तमा करबला में तो पे घुमा मुसलमान तू भी जने बुधी अकीदत मोहब्बत मर्द या औरत तसव्वुर इहो कर त सामू मंजर अखर सां ॾिसी रही याद रखी चले अजर मिलंदो लेकिन निस्बत सां मिलंदो अजर मिलंदो निस्बत सां मिलंदो नमाज तो सब को पढ़ंदो मां भी पढ़ंदो तमाम भी पढ़ंदा हो लेकिन आम माण्हू जे नमाज में हिक नेक माण्हू जे नमाज में फर्क कहिड़ो आहे इहो फर्क आहे जॾहिं मूं जहिड़ो गुनहगार नमाज पढ़ंदो आहे त दिमाग़ में दुनिया जा ख़्याल ईंदा आहिनि पर जॾहिं नेकोकार नमाज पढ़ंदो आहे उन जा पेर मुसल्ले ते हूंदा आहिनि दिलि उन जी मालिक जे दरबार में सॼो निस्बत जो ताल्लुक आहे ऐं उन जी नमाज़ कामिल छो आहे इन जे करे कामिल आहे जो हुन जो जिस्म हिते आहे रब्बुल आलमीन जे दरबार में आहे अज़ीज़ दोस्तो जॾहिं भी को ज़िक्र हले कननि सां ज़िक्र ॿुधो दिलि उन जॻह ते पहुचायो ॾिसो त क़ल्ब खुले थो या नथो अज़ीज़ दोस्तो अर्ज़ कयूं इमाम आली मक़ाम जे बचड़े इमाम कासिम साईं जो जॾहिं इमाम कासिम साईं के मुझे इमाम हुसैन पाक इजाज़त ॾिनी आहे मैदान में आयो आहे काॾे आयो आहे चो मैदान में आयो आहे जीअं मैदान में लथो आहे साम्हूं उर्ज़ुक नाले वॾो पहलवान जेको यज़ीदी लश्कर जो वॾो मुंहिंजा दोस्त मशहूर पहलवान सभई था चवनि ओ उर्ज़ुक अलीअ जो खून मैदान में आयो आहे अलीअ जो खून मैदान में आयो आहे तू इन जो मुक़ाबलो करे सघी थो त नाज़ अल्लाह ताला फरमाए नाज़मा पंहिंजे ताक़त जे मथां नाज़ कंदे हो उर्ज़ुक ज़ालिम निहारे चवंदो आहे इन छोकिरे जे मुक़ाबले में मां हेॾो वॾो दलेर शहद वञा मां हेॾो वॾो शींहुं वञा मुंहिंजो हिकिड़ो पुट इन जे लाइ काफ़ी आहे हिकिड़े पुट खे इशारो ॾींदो आहे जंहिं वक़्त में हुनजो पुट मैदान में ईंदो आहे इमाम कासिम सुहिणो यूं करे ख़तमु ॿियो आयो टियों आयो जॾहिं चारई पुट उर्ज़ुक जा ख़तमु थी विया कावड़ में निकिरंदो आहे जेॾी महिल ताह करे ईंदो आहे त इमाम कासिम सुहिणो उर्ज़ुक जे कोन निहारींदो आहे हिकिड़ी निगाह अर्श ॾे खणंदो आहे काॾे खणंदो आहे जवाब ॾे हिकिड़ी निगाह अर्श ॾे खणंदो आहे ॿी निगाह इमाम हुसैन पाक जे चेहरे ॾे खणंदो आहे ॿी निगाह पंहिंजे चीजल अमर जे कीमे ॾे खणंदो आहे चौथी निगाह मदीने तैयबा ॾे करे पोइ पंजी निगाह ते उर्ज़ुक ॾे निहारींदो आहे उर्ज़ुक हक़ ॾींदो आहे चवंदो ओ छोकरा हमलो कर इमाम कासिम सुहिणो फरमाईंदो आहे असां आले रसूल हूं असां अगराई करण वारा न आहियूं हली अम्मा तोखे दावत थो ॾियां मतां तोखे हसरत रहिजी वञे ओ मुस्लमानो ईमान आलो रखी करे ज़रा गौर त कयो हिकिड़ो रमज़ान जो रोज़ो रखंदो है त शाम जो हलण जे लाइ टंगू ईअं हलंदी थिए ॼण सरकारी बस फारू शाह वञी रही आहे अज़ीज़ दोस्तो हेॾे निहार ॾींहनि जा उञ ऐं बुखिया दुनिया जी परवाह नाहे खाधे पीते जी परवाह नाहे अॼु तोखे ओ ॻोठ ममदिया तूं भागड़े जे रहण वारा अॼु तोखे क़ुरान करीम मां साबित करे ॾींदो मैं इहो सभु कुझु छो थियो आहे चओ अल्लाह जी घुर हुई लेकिन ॻाल्हि मूंखे मुकमिल करण दे जंहिं वक़्त में इमाम अली मक़ाम इमाम हसन सोणे जे बचड़े इमाम कासिम सोणे उर्ज़ुक खे चयो हली आ तोखे इजाज़त आहे वार करो तुंहिंजो कम ढाल पंजण हुसैन हसन जे बचड़े जो कम आले रसूल जो कम हो उर्ज़ुक पहलवान मुंहिंजा दोस्त अज़ीज़ नाज़ तलवार कढी चवे थो तूं छोकिरो मुंहिंजी तलवार जी आदत निहारे चवे थो तुंहिंजी नज़र में त छोकिरो आहे तुंहिंजी निगाह त मुंहिंजे मथां आहे पर मुंहिंजी निगाह उन ज़ात जे मथां आहे सुभान अल्लाह चवे थो कहिड़ी ज़ात चवे थो जंहिंजे करे जान कुर्बान करे रहियो जंहिंजे दीन बचाइण जे लाइ अॼु असां मैदान करबला में मौजूद आहियूं अज़ीज़ा ने ॻाल्हि खे हलाए वठां उर्ज़ुक देर ॻाल्हि कई आहे हिकिड़ो वार न ॿियो वार न 14 वार उर्ज़ुक कया ॻाल्हाए घणा गाला घणा 14
मल 14 बार करे बस गए और सुबह जे निहारे मुझे दिल पर इमाम हसन पाक जे खून इमाम हसन सोने जे निशानियां इमाम हसन सोने जे लखते जिगर इमाम कासिम साईं और सुबह जे निहारे चयो हाणे 14 बार तो कया अली जे बचड़े उन 14 बारन के रोके देखारियो हाणी शेर खुदा जो खून बतूल सरण जो खून हिकड़ो बार तो करे अॼु जवान हुई त इन बार खां बची देखा इमाम कासिम सोने चीज जोन जे मथा बार कयो हिकड़ी बार सां नरगी उर्स उर्स टुकड़ा थियो उन जो घोड़ो अधो अध थी करे हिकड़े पासे अध वयो हलियो हिकड़े पासे ही हलियो वयो अज़ीज़ाने मन जेडी मल उर्स के मारे उन वक्त में नरगी उन जा पुत्र ऐं उर्स बल्कि उड़वी है वॾा वॾा पहलवान इमाम कासिम जन्म रसीद करे करे घोड़े खे हणी हणी वापस मोटंदो आहे इमाम हुसैन सोने जो दीदार करण सुभान अल्लाह ओ मुझा दोस्त अजीज जरा गौर तक खुदा जो कसम मोटी इमाम हुसैन साईं जे चेहरे दे निहारे अथड़ा चुबी चोंदो आका हुसैन अज जे कदे इजाजत दी पानी जाम जे कतरा हिकड़ा हुजन तही 10,000 यजीदी ए तुजो भाई ठो जे ते जहन्नम रसीद करे देखारे त हुसैन सोनो जवाब केड़ो थे इमाम हुसैन जवाब केड़ो थे इमाम हुसैन फरमाए तो ओ बच्चा कासिम असा यजीद के मारण दाया हो असा तैयार के राजी करण आया असा तैयार के राजी करण आया हो जदे इमाम आली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे पाक सुभान अल्लाह यह जुमला निकता मुझा बचड़ा असा के मारण न आया हो असा यार के राजी करण आया हो ये जी शेर कचगोड़ करे निकरदो ये तलवार मियान मा भरी कड़ी सोने इमाम हसन जो बचड़ो मैदान में ईंदो एदा यजीद लिखे टाइम मिली वयो सलाह करे वरतो एक बे के चयो सब मरी विंदो अली जे खून जो मुकाबलो करे न सकंदो चईनी तरफ का बार कर का सवाही खून कहजे वठण जो नाहे सुभान अल्लाह चईनी तरफ का बार थी वया जदे चईनी तरफ का बार थी वया त अम्बड़ जेका नसीहत कई ही बच्चा कासिम तुझो नालो रखियो ही कासिम तो तकसीम थी कोई जमीन ते अच जा त मुअर्रिख लिखण वारे लिखियो त इमाम कासिम साईं जे घोड़े ते मुंजा दोस्त अजीज हिस्सा थी दे जमीन ते आयो आ अजीजाने मन जो त अम्बड़ जो वायदो जेको करे आयो वो अम्बड़ के सच्चो करे ॾेखारी त मुंजी अम्मा जेकॾहिं इन नीयत सां तो नालो रखियो आ त अमली तस्वीर जी तुझो बचड़ो मैदान करबला में बणजी ॾेखारे कुरान करीम जी आयत पढ़ा छो ते ते घणियूं कंपनियूं मौजूद हन काफी कंपनियूं मौजूद हन मां सभिनी कंपनियुनि खे अर्ज़ थो कयां त खुदा जे वास्ते अॼु कंपनीअ जो लेबल लाहे करे हिन सजन साईं जे फ़कीर जी ॻाल्हि ॿुधो मां रब जो क़ुरान थो पढ़ा तर्जुमो ज़ुबानी थो कयां उन क़ुरान करीम जो तर्जुमो ॿुधण खां पोइ तोखे पंहिंजे परवरदिगार जो कसम हिते मौजूद आहीं आवाज़ तुंहिंजे कन ते पहुची रहियो आहे मर्द आहीं औरत आहीं पंहिंजे मुंहं सां थधाईअ सां वेही सोचे पोइ ॿुधाए जा करबला में इमाम हुसैन पंहिंजे मर्ज़ीअ सां आयो आहे या अल्लाह जे रज़ा सां आयो आहे इजाज़त दे तो मां क़ुरान इजाज़त दे तो मां क़ुरान पढ़ा अल्लाह जो सोनो क़ुरान पढ़ा जो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जो जेको क़ुरान हो ला रैब फीह शक जी गुंजाइश आहे का थकल भी ॾाढो रात प्रोग्राम हाला में अॼु ॾींहुं प्रोग्राम चक नंबर 3 में थक जी शाम 5 बजे घर पहुतो कलाक वंड करे हिले वाइदो पूरो करण जे लाइ लेकिन आशिक़ जी जमात ॾिसी करे इन इश्क वारी जमात जे आॾो दिल चवे थी त महबूब रब्बुल आलमीन जो पाक क़ुरान पढ़ा तो रब जो क़ुरान छा थो चवे मां
ऐ ईमान वारो इन मेहरबानी तवज्जो करें दोस्तों। अल्लाह जो सुनो कुरान में पढ़ा, अल्लाह कुरान करीम में ऐलान फरमाए के किताब में जो ईमान वाला के गला गला के किताब मां पहली अर्ज कयो आ त केड़ी भी कंपनियां वहा कंपनी जो ने बुला है हकीकत के साम हो रखी रब जो कुरान बुध सूरत तो के मां बुधाइंदुस आयत तो के मां बुधाइंदुस नंबर तो के मां बुधाइंदुस तर्जुमो जी कुरान करीम जो दिस जा थताई सावे ही फैसलो कजा फैसलो करे को फैसलो बुधाया जा त यसीद हक ते आया इमाम हुसैन हक ते आया। अजीजा ने अल्लाह फरमायो या लफ्जी तर्जुमो इन सूरत जो नालो मधु सूरत जो नालो भी अंदर थारे थारे सूरत जो नालो सूरह मुहम्मद सूरत जो नालो केड़ो सूरत जो नालो सूरह मुहम्मद रुगी भैरो पूरो थियणो दे कुरान खोल वनी सूरह मुहम्मद के खोल 26 सिपारे के खोल ओ मुझो मुसलमान भा ओ मोहम्मद याद बहकरे मेरे गोठ में फकीर मंजूर जे दावत दे जामे मस्जिद में अचण वारा जरा गौर और फिक्र कर मुझा दोस्त अजीज रब तो चवे ये कोन चेबो रब मदद घुरी रहियो मदद ओ घुरदो जेको कमजोर होदो मुझो अल्लाह खालिक मुझो अल्लाह मालिक मुझो अल्लाह बादशाह जो बादशाह मदद जो लफ्ज़ लेकिन अल्लाह जी ज़ात दरमियान में इन करे करे ही तर्जुमो कबो इन तंसुरुल्लाह अल्लाह फरमाए रहो छा तर्जुमो कबो गाला अल्लाह फरमाए रहो अल्लाह हुक्म दई रहो घुरण जो लफ्ज़ इस्तेमाल न कबो अल्लाह फरमाए रहो इन तंसुरुल्लाह जे कदे तवा मां अल्लाह जे दीन जी मदद कदो एकड़े मिनट जेला तो खा बिहारिया तो रब रबान कुरान में फरमाए रहो दीन मुझो लेकिन मदद जो रब तो के चई रहो जवाब ने हर जगह ते नारो हण चंदो त खुदा का सवा के जी मदद वठण शिरका रब जे कुरान जी आयत नस पढ़ी रहो रब फरमाए रहो इन तंसुरुल्लाह जे कदे तवा मुझे दीन जी मदद कंदो मौला छा दी दे यंसुरुकुम अल्लाह तवा जी मदद कंदुस अर्ज करे सगरी से मौला असांजी जो मदद करी तो पांजे दीन जी मदद चोरी न तो करे सके छा बुद्ध मुझे खुदा जी ताकत के थियो यसीद खुदा जी ताकत निमरूद बुद्धो तो बुद्धो तो निमरूद उन खुदाई जी दावा कई अल्लाह जी ज़ात जी ताकत जो मुज़ाहिर फरमायो कह तलवार जे हथे नेज़े जे हथे तीर जे हथे मुझे अल्लाह मंडे मच्छर के छाके हो जे जो पर भी हिकड़ो टंक भी हिकड़िया मुझे अल्लाह हुक्म ॾिनो से देर न कर ए पली तो खुदाई जी दावा करे रहो
तबीब आया कुछ न थियो हीला हलायो कुछ न थियो इन करे न थियो जो चाहे हो न पियो सुभान अल्लाह याद रखी छड़ी जा कायनात जे अंदर वो कुछ थींदो आ जो जेको मुंजो करीम रब चाहिदो उन जी चाहत सां सब कुछ थींदो आ मुझे खुदा न चाह्यो हकीम लाचार तबीब लाचार वो मच्छर जने अल्लाह जे हुकुम सां थोड़ो चक्कर लोने पठी ताहू करे रड़ियो करे ॻाल्हि खुदाया मूंखे मौज़ू पंहिंजो खणो आ अल्लाह ताला उन जो नतीजो दुनिया खे छा ॾेखारियो ओ दुनिया वारो उन तंग थी करे पुराणा पादर पिया पुराणो पादर खणी पंहिंजे बूथ में हणण शुरू कई जेॾी महिल पंहिंजे हथनि सां पुराणो पादर बूथ में हई रब जो हुकुम थियो उन मंडे मच्छर खे हाणे ख़ामोश थी ॾे न खे ख़बर पवे जेको मां अल्लाह जे ज़ात सां दुश्मनी कंदो आ उन जो अंजाम रब चवे थो मां कीअं करे छॾींदो पंहिंजो बूथ पंहिंजो पादर पंहिंजो पादर पंहिंजा पादर खणी करे बूथ खे जो हई मथे खे हई मच्छर सुकून में मच्छर पादर जे करे सुकून में कोन आयो कंहिंजे करे जो रब जे हुजे असां सुकून में आयो मुंहिंजा दोस्त इलाज पइजी वियो जेको बि माण्हू मिलण लाइ अचे माण्हू खे साम्हूं ॾिसे एॾे मच्छर खे रब जो हुकुम थी वञे मच्छर भूं शुरू करे रड़ियूं करे पादर पुराणा टंगराए छॾे वारो कर पकड़े पादर खणी अचे बूथ में हणो रब जे कुदरत जा फैसला निहार जेको खुदाई जी दावा करण वारो आ पाण चढ़े पादर खणी मुंहिंजे बूथ में हणो जो अल्लाह त एॾो ताक़तवर आ वो एॾो ताक़तवर रब कीअं पियो हुकुम करे सो कंहिंखे चओ ईमान वारनि खे ओ ईमान वारो मुंहिंजे दीन जी जेकॾहिं मदद कंदो मां रब तव्हांजी मदद कंदुसि भला अच क़ुरान जे मथां मुंहिंजा मौला मदद कंदे कीअं कंदे अल्लाह फरमायो वयुसब्बित अक़दामकुम मां अल्लाह उन्हनि जी मदद कंदुसि जेके मुंहिंजे दीन जी मदद कंदा मौला कीअं तूं मदद कंदे रब थो फरमाए मां ईअं मदद कंदुसि जो उन्हनि जे कदमनि खे साबित करे छॾींदुसि दुनिया जी काई ताक़त